नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ है अपडेट कंदा हलूं त सेनेट चूंडुनि लाइ क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में वोटिंग जो अमल जारी है। क़ौमी असेंबली सिंध बलोचिस्तान ऐं केपी असेंबलियुनि में वोटिंग जो अमल जारी है। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर हमारे पहुंचाई पिया। सेनेट चूंडुनि लाइ क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में वोटिंग जो अमल जारी है। क़ौमी असेंबली सिंध बलोचिस्तान ऐं केपी असेंबलियुनि में वोटिंग जो अमल जारी है, जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असेंबली में पंहिंजो वोट कास्ट करे वरितो आहे। अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ है त सेनेट चूंडुनि लाइ क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में वोटिंग जो अमल जारी है। वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असेंबली में पंहिंजो वोट कास्ट करे वरितो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ वोट कास्ट करे वरितो आहे। अहम ख़बर वहां ते पहुचाई पिया। सेनेट चूंडुनि लाइ क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में वोटिंग जो अमल जारी है। क़ौमी असेंबली सिंध बलोचिस्तान ऐं केपी असेंबली में भी वोटिंग जो अमल जारी है, जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असेंबली में पंहिंजो वोट कास्ट करे वरितो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ भी वोट कास्ट करे वरितो आहे। उनखां अलावा स्पीकर असद कैसर, वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद, खुर्शीद शाह ऐं ॿियनि पिणु वोट कास्ट करे वरितो आहे। अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ है त सेनेट चूंडुनि लाइ क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में वोटिंग जो अमल जारी है। स्पीकर असद कैसर, वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद, खुर्शीद शाह ऐं ॿियनि वोट कास्ट करे छॾियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असेंबली में पंहिंजो वोट कास्ट करे वरितो आहे। क़ौमी असेंबली में ऐं सिंध बलोचिस्तान ऐं केपी असेंबलियुनि में वोटिंग जो अमल हिन वक़्तु जारी है। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। इन हवाले से राब्तो कयो आहे इस्लामाबाद में आवाज़ टीवी के ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, सेनेट जे चूंडुनि जे हवाले सां जेको सेनेटनि जी चूंड आहे उहो अमल जारी आहे। क़ौमी असेंबली में पारां 2 सेनेटर चूंडनि लाइ वोटिंग जो सिलसिलो जारी आहे। उन खां सवाइ सिंध असेंबली, बलोचिस्तान असेंबली ऐं केपी के असेंबली मां पिणु सेनेटनि जी चूंड जो अमल जारी आहे। क़ौमी असेंबली में ॿिनि सेनेटनि जी चूंड लाइ आम शख़्सियतनि वोटिंग कई आहे, जंहिंमें वज़ीर आज़म इमरान ख़ान शामिल आहे, आसिफ अली ज़रदारी अॻूणो सदर शामिल आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी, शेख रशीद ऐं ॿिया अहम अॻवाननि जिन पंहिंजो वोट कास्ट करे वरितो। ऐं हीउ वोट जो अमल शाम जो 5 वॻे ते जारी रहंदो। उन खां पोइ वोटनि जी ॻणप थींदी ऐं कामयाब उम्मीदवारनि जी नतीजनि जो ऐलान कयो वेंदो। इस्लामाबाद में जे 2 सीटनि ते जेको सख़्तु मुक़ाबिलो आहे उहो अॻूणे वज़ीर आज़म सैयद गिलानी ऐं इमरान ख़ान में मुक़ाबिलो आहे ऐं इन हवाले सां नतीजनि जो इंतज़ारु कयो थो वञे। ठीक है कुर्बान साहब, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।